नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मुंबई में ख़बर ॾींदा हलूं त भारतीय अदाकार आसिफ बसरा हिमाचल प्रदेश के ज़िले कंगरा जे इलाइक़े धर्मशाला में वाक़े घर अंदर मुर्दा हालत में नज़र आयो है। भारतीय मीडिया रिपोर्ट्स मूजिब 53 सालनि जे अदाकार वेब सीरीज़ पाताल लोक ऐं रंग बाज़ार में अदाकारी जा जोहर ॾेखारिया हुआ, जॾहिं त काई पूची ऐं फिरकी अली में भी किरदार अदा निभायो है। कंगरा जे एसएसपी विमेक रन जो चवण है त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची चुकी है। वाक़े जी जांच जारी है। रिपोर्ट्स मूजिब अदाकार गुज़िर 5 सालनि खां ॼाणियल घर में किराए ते रहंदो हो, जंहिंजो लाश लटकियल हो। हिन वक्त हिन जी मशहूर फिल्मनि में जब वी मीट, वंस अपॉन ए टाइम इन मुंबई, क्रिश 3, एक विलन ऐं ॿियूं शामिल आहिनि। हिन जी मौत जी सबब फ़िलहाल साम्हूं न आयो। हिन हवाले सां जांच जारी है। आसिफ बसरा जी अचानक मौत ते बॉलीवुड शख्सियतनि गहरे दुख जो इज़हार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।